ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। बदीन वेझो सिम नाले में किरण सबब 13 वरनि जो निगर ॿुॾी फो थी वियो आहे। ॻोठ पेरोज़ जमाली में 13 वरनि जो निगर नजमुद्दीन जमाली सिम नाले में किरी पियो आहे। निगर खे ॻणती जोगी हालत में कढण रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते डॉक्टरनि निगर जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। निगर जे फौत थियण जो ॿुधी घर में कोराम मची वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। बदीन वेझो सिम नाले में किरण सबब 13 वरनि जो निगर ॿुॾी फो थी वियो आहे। आगाह कंदा हलूं पिया। ॻोठ पेरोज़ जमाली में 13 वरनि जो निगर नजमुद्दीन जमाली सिम नाले में किरी पियो आहे। निगर खे ॻणती जोगी हालत में कढण रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते डॉक्टर निगर जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। निगर जे फौत थियण जो ॿुधी घर में कोराम मची वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। बदीन वेझो सिम नाले में किरण सबब 13 वरनि जो निगर ॿुॾी फो थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। बदीन जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहनी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली मोहम्मद, आगाह कजो इन हवाले सां 13 वरनि जो निगर सिम नाले में किरी ॿुॾी फो थी वियो आहे। हाँ जी, बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त कढण ऐं निंदो विच में ॻोठ आहे पेरोज़ जमाली। उते वंदड़ सिम नालो जेको हुन में पेर तिरकण जे करे 13 सालनि जो ॿारड़ो नजमुद्दीन पुत्र ख़ान मोहम्मद जमाली ॿुॾी फो थी वियो, जेके नाज़ुक हालत में रूरल हेल्थ सेंटर कढण आंदो वियो, जिते डॉक्टरनि जेको आहे सो संदसि फौत थियण जी तस्दीक कई। जंहिंखां पोइ जेको आहे सो संदसि वारसनि तरफ़ां ॻोठ इतला ॾिनो वियो ऐं उन खां पोइ ॻोठ जेको इतला मिलण ते कराम अची वियो आहे। जॾहिं हिन वक़्तु बरसातनि खां पोइ जेके मुख़्तलिफ़ सिम नाला आहिनि या जेके खॾाब आहिनि, उन्हनि में जेको बरसाति जो पाणी बीहण जे करे ऐं अक्सर जेको सिम नाला पाणी सां भरियल हुजण जे करे अहिड़ा हादसा जेके रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अली मोहम्मद शाहनी तफ़सील।